त असां उहे ख़ुशनसीब माण्हू आहियूं जेके साईं जहिड़ा जेके मोहतरम असां सां कॾहिं असांखे कंहिं बि चीज जो डपु कोन्हे को, का परवाह कान्हे का। साईं असां जेके दोस्त ॻाल्हि कई त असांजा मसइला जेके तमामु घणा आहिनि, पर हाणे फर्ज़ इहो थिए थो असांजी काबीना जेकॾहिं चूंडिजी आई आहे, मरकज़ी सदर ऐं हुनजी काबीना आहे, जेकॾहिं उहे हल नथा कनि त छा बोला असां हथ ते ॾेई वेही रहूं? केरु हल कंदो? उन्हनि जे मसइलनि खे हल करण लाइ त पोइ खपे न था। ज़रूरी आहे त भला असां हथ ते ॾेई वेही रहूं। 20 तारीख़ ते जॾहिं असांजो हिननि खे इजलास घुराइणो हुयो, असां हिन शइ खे मुअख़र कयो। उन्हनि खे जॾहिं ख़बर पई त उहो 20 तारीख़ वारो बि हिननि कैंसिल करे छॾियो। लॉन्ग मार्च खां पोइ असांजो इहो हुयो त बाबा 22 तारीख़ ते असीं कयूं था। इन विच में ॿिए बि कोशिशि कनि था दोस्त, जेकॾहिं इन विच में वर्किंग कमेटियूं में इजलास थिए थो त असां हुन में भरपूर शिरकत करियूं आहे। पर पोइ हुननि जे दिलि में इहा शइ ई कान्हे त के मसइला हल थियनि। हू नथा चाहिनि। जेकॾहिं हू चाहिनि था त मसइला थींदा त पोइ दुकानदारी त बंदि थी वेंदी। कीअं बायोमेट्रिक AIG खुलंदियूं, कीअं सिस्टम हलंदा, इहो दुकान बंदि थी वेंदो। पर हिकिड़ी शइ आउं सॼी संगत खे चवंदसि त साईं इन शइ मां हथ कोन कढिबा, इन शइ खे खणिबो। इहे कोन्हे त पोइ ठीकु आहे त वर्किंग कमेटी नथा घुरायूं, असीं मां करे वेही रहंदासीं। असीं हीअ शइ कंटिन्यू कंदासीं, असीं हुन शइ खे बि खणंदासीं।